9 मई विगुड़नि जे केस में पीटीआई बानी जी ज़मानत दरख़्वास्तूं रद्द थी वियूं आहिनि। इन हवाले सां तव्हांखे आगाह कयूं पिया त लाहौर हाई कोर्ट पीटीआई बानी दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। आगाह कयूं पिया 9 मई विगुड़नि जे केस में पीटीआई बानी जी ज़मानत जूं दरख़्वास्तूं ॾेई वियूं आहिनि। लाहौर हाई कोर्ट पीटीआई बानी जी ज़मानत बाबति दरख़्वास्त फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अहम ख़बर आहे नाज़रीन सां शेयर करे रहिया आहियूं। विगुड़नि जे केस में पीटीआई बानी जी ज़मानत जूं दरख़्वास्तूं रद्द थी वियूं आहिनि। हाई कोर्ट पीटीआई बानी जी ज़मानत बाबति दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो।